प्रोग्राम टाइमलाइन सां गॾु आऊं आहियां असद मुमताज़ रेड। नाज़रीन, नेठ वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत में कोऑर्डिनेशन कमेटी ते इतफ़ाक़ थी वियो आहे। मुसलसल तरदीद बाद अॼु सिंध जे वॾे वज़ीर ॿिनि वज़ीरनि नासिर शाह ऐं सईद गनी समेत इस्लामाबाद में वज़ीर आज़म सां मुलाक़ात करे कमेटी ते राज़पो ॾेखारियो आहे। प्रोग्राम में इन ते बि ॻाल्हाइबो त हिकु पासे पीपल्स पार्टी अॼु सॼी सिंध में कराची खे वफ़ाक़ जे हवाले करण ख़िलाफ़ एहतजाज कया आहिनि, त ॿिए पासे सिंध हुकूमत वफ़ाक़ जी ठहियल कोऑर्डिनेशन कमेटी ते इतफ़ाक़ कयो आहे। ऐं प्रोग्राम में इन ते बि ॻाल्हाइबो त जॾहिं आइन में सूबनि ऐं वफ़ाक़ जे विच में वाज़े रहनुमाई आहे त इन जा तालुकात कहिड़ा हुजणु घुरिजनि, उन जे बावजूद हिन कमेटी जो क़याम छा थो ज़ाहिर करे। गॾोगॾु इहो पिणु ॻाल्हाइबो त हिन कमेटी जे क़याम ते राज़पो ज़ाहिर करे सिंध हुकूमत छा वफ़ाक़ जे साम्हूं सरेंडर कयो आहे। इन्हनि मौज़ुअनि ते अॼु प्रोग्राम में ॻाल्हाइबो। ऐं हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे सिंध तरक़ी पसंद पार्टी जे सरबराह डॉक्टर कादिर मक्सी साहब, सिंध सूबाई वज़ीर जनाब तैमूर टालपुर साहब ऐं तजिया निगार इनाम भट्टी साहब। डॉक्टर साहब, अवां खां प्रोग्राम जी शुरूआत कयूं पिया त अॼु हिकु पासे पीपल्स पार्टी सॼी सिंध में अॼु एहतजाज कयो आहे त अगरि कराची खे वफ़ाक़ जे हवाले कयो पियो वञे त इन जे ख़िलाफ़, ॿिए पासे मुसलसल तरदीदनि जे बावजूद सिंध हुकूमत राज़पो ॾेखारियो आहे जेका वफ़ाक़ जी कोऑर्डिनेशन कमेटी आहे। इन तमामु तर सूरत हाल खे अव्हां कीअं पिया ॾिसो? इन ॻाल्हि मां ॿ ॻाल्हियूं ज़ाहिर थियनि थियूं। हिकिड़ो इहो त शायदि जेका पीपल्स पार्टी जी सिंध जी तंज़ीम आहे उहा तंज़ीम मरकज़ी क़यादत जे मशवरे में न आहे या हुकूमत सां मशवरे में न आहे। इन जे करे हुकूमत सिंध हुकूमत जेको आहे हिकिड़े पासे वञे पई ओभारो ऐं तंज़ीम जेका हुन जी लहवारो वञे पई। ॿियो तरीक़ो इहो आहे त शर्म परचाइण लाइ माण्हू इन क़िस्म जा एक्ट कंदो आहे त जॾहिं का ग़लती कबी आहे, कोताही कबी आहे, गदारी कबी आहे त उन ते नक जी निर्जाई सां माण्हू पैगाम ॾींदो आहे ॿियनि माण्हुनि खे त न न असां त सिंध सां ॿधियल आहियूं, असां त हीअं आहियूं, असां हूअं आहियूं, त जीअं माण्हुनि खे गुमराह करे सघिजे ऐं पंहिंजी जेका साख रखी सघिजे। ही जेको बि हिन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी जी शहीद भुट्टे जी फांसी खां पोइ या बेनज़ीर साहिबा जी शहादत खां पोइ जेको पोस्ट बेनज़ीर साहिबा हुकूमत जो 12 सालनि जो सिलसिलो आहे, उन में त तव्हांखे सवनि जी तइदाद में जेकॾहिं 2008 खां उन्हनि जा वादा ऐं पोइ वादनि खां फिरण जा यू टर्न ऐं सिंध सां मुख़्तलिफ़ मौक़नि ते गदारी जी हद ताईं कमु, असीं ॿिटे निज़ाम खे जेको आहे उहो गदारी जी हद ताईं कमु सम्झूं था। ऐं इहा पाकिस्तान पीपल्स पार्टी रवायत पंहिंजे दौर में क़ाइमु करे वई त जॾहिं ज़रदारी साहब प्रेसिडेंट हो, वफ़ाक़ी हुकूमत पीपल्स पार्टी जी, सिंध जी हुकूमत पीपल्स पार्टी जी हुई, त सिंध जा मसइला हल करण लाइ रहमान मलिक इस्लामाबाद खां वाइसराय तौरु ईंदो हो गवर्नर हाउस में, ऐं पोइ गवर्नर हाउस में अची उहे वॾा वॾा फ़ैसिला करे पोइ चीफ मिनिस्टर खे आगाह कयो वेंदो त ही फ़ैसिला थी विया आहिनि, हाणे हिन ते कानून साज़ी कयो या हिन ते अमल कयो। त इहा रवायत पाकिस्तान पीपल्स पार्टी विधी आहे। हाणे उनखे इमरान ख़ान जेको आहे उहो वरी ॿी शिकिल में मरण थो चाहे। तव्हां काल्ह चोॾियूं जूं गोयूं ॾिसो या हिन खां अॻे तव्हां ॾिठो त ही जेको दहशतगर्दी जे ख़िलाफ़ ऐं कानून साज़ी थी आहे, पीपल्स पार्टी तमामु वॾी नारेबाज़ी कई तासीं हीअं न कंदासीं, हूअं न कंदासीं। पोइ ॾिसो त कीअं ओबिजन माण्हू वांगुरु बिल पास करे आया। त हिन में तव्हां ॾिठो हिकु राति विच में हिकिड़े वज़ीर चयो नासिर शाह त हा कमेटी ठही आहे, मुतावा स्पोक पर्सन आहे, उन चयो हा कमेटी ठही आहे। मुराद अली शाह ॿिए ॾींहुं 1.5 कलाक पूरो लाइव प्रेस कॉन्फ्रेंस कई, पंहिंजी सूरई जा किसा ॿुधाया त छा थी सघिजे, असां कुझु न कंदासीं। बिलावल भुट्टे चयो त असीं सिंध तां जान ॾेई सघंदासीं, पंहिंजी आइनी पोज़ीशन न छॾींदासीं। अॼु तव्हां ॾिठो त स्पेशल जहाज़ में चढ़ी इस्लामाबाद वञी पंहिंजे वज़ीरनि खे वठी ऐं इहो साॼो कमु कराया। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी टेंडेंसी आहे त हू पंहिंजे इक़्तिदार लाइ ऐं सहूलियतूं वठण लाइ जेतिरी वॾी मौक़े पस्ती थी सघे थी उहे करे सघनि था। अच्छा, ठीकु है जी। नवाब तैमूर टालपुर साहब, अव्हां हिकु तरफ़ त काल जेका वज़ीर आला जी प्रेस कॉन्फ्रेंस हुई उन में उन्हनि वाज़े चयो त मां पंहिंजा आइनी अख़्तियार जेको आहे कंहिं बि सूरत में न ॾींदुसि, ऐं मुसलसल तरदीद पई थिए, सूबाई वज़ीर तरदीद पिया कनि त का कमेटी न थी आहे, बल्कि कमेटी ते इतफ़ाक़ ज़रूरु थियो आहे, हुन ते ॻाल्हि ॿोल ज़रूरु थी आहे। अॼु तव्हां सॼी सिंध में एहतजाज, हिकु पासे एहतजाज कयो, ॿिए पासे कोऑर्डिनेशन कमेटी ते राज़पो ॾेखारियो आहे। इहो छो? हिकु तरफ़ एहतजाज पियो थिए, ॿिए तरफ़ कोऑर्डिनेशन कमेटी ते राज़पो पियो ॾेखारियो वञे, ईअं छो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम जी।
पहिरीं ॻाल्हि त मां क्लियर कंदो हलां त किथे बि मुराद अली शाह साहब इहो न चयो हो त इहा कमेटी न ठहंदी। उन चयो हो त कमेटी अञा ताईं न ठही आहे ऐं न इन जा को मेंबर्स डिसाइड थिया आहिनि, ऐं उन ॻाल्हि ते असां अञा बीठा आहियूं ऐं अञा का कमेटी ठही न आहे, नोटिफाई थियणी आहे, पर कंसेंसस थी वियो आहे। प्राइम मिनिस्टर ऐं चीफ मिनिस्टर जो कंसेंसस थियो आहे त हिकु कमेटी ठहंदी जंहिंमें इहे मेंबर्स हूंदा ऐं उन कमेटी खे हिकु 6 एजेंडा रोल ॾिनो वियो आहे, जंहिंखां सिवा हो को पावर्स नथी रखे। पहिरीं ॻाल्हि इहा। अच्छा, ॿी ॻाल्हि त इन कमेटी जो जेको चेयरमैन आहे ऐं जेको डिसीजन मेकर हूंदो ऐं जेको डिसाइसिव पावर आहे उहो आहे जेको चीफ मिनिस्टर चवंदो, चाहे मेंबर्स जी वोटिंग कीअं बि थिए, चाहे मेंबर्स का बि ॻाल्हि करे छॾनि, द फाइनल डिसीजन विल बी टेकन नॉट ऑन वोट बट ऑन द चेयर विच इज़ द चीफ मिनिस्टर। इन करे इहा ॻाल्हि त सोचण बि जेको आहे सो असां लाइ ग़लति आहे त को असांजे सिंध जे राइट ते कोई कब्ज़ो कंदा या को अहिड़ा TORs जेको ठहिया हुजनि। असां इनखे बिल्कुलु ट्रांसपेरेंट ऐं बिल्कुलु क्लियर रखियो आहे। जेके एजेंडाज़ आहिनि उहे बि सभु तव्हांजे साम्हूं आहिनि, उन में को का शइ लुकियल न आहे। ऐं जेसिताईं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, न त पहिरीं कॾहिं असां सिंध ते को अहिड़ो असरु थियणु ॾिनो आहे, को नुक़सानु थियणु ॾिनो आहे, न को कॾहिं कंहिंखे इंटरफेयर करणु ॾिनो आहे, न करणु ॾींदासूं। ऐं इहा ॻाल्हि त इलाही वाज़िह आहे त ओनली कॉन्स्टिट्यूशनल वर्क विल बी डन, यानी का बि अनकॉन्स्टिट्यूशनल शइ न ईंदी। थोरो हिते तव्हांखे मूंखे एक्सप्लेन करण बि ज़रूरी रहंदो, छो त काफ़ी अहिड़ा प्रोजेक्ट्स आहिनि असां वटि। फॉर एग्जाम्पल ग्रीन लाइन थी आहे, ग्रीन लाइन खां सवाइ तव्हांजो ट्रांसपोर्ट जो जेके हलनि पिया, तव्हांजो पाणी के 4S3 जेके आहिनि, हे सभु जेके आहिनि हे कुझु प्रोजेक्ट्स आहिनि फेडरली फंडेड ऐं कुझु तव्हांजा प्रोजेक्ट्स हूंदा आहिनि जेके वर्ल्ड बैंक वग़ैरह इंटरनेशनली तव्हांखे फंड थियनि था। जॾहिं असां हिकिड़े पेज ते न हूंदा आहियूं त इहे कम असांजा उते विसारे जो सवार थियनि था, हे बॉटलनेक्स हिन में अची था वञनि असां वटि, ऐं पोइ हे सभु कम असांजा रुकिजी था वञनि, डिले थियनि था। हे ग्रीन लाइन केतिरो पहिरीं कंप्लीट थियणी न करे सघियासीं। सो अहिड़ो हिकिड़ो फोरम तमामु ज़रूरी आहे जिते असां नवाब साहब अवां चओ पिया त वज़ीर आला जेको आहे उहो कोऑर्डिनेशन कमेटी जो सरबराह हूंदो, बल्कि अॼु असद उमर जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे जेको जो पिण हिन कमेटी में आहे, उहो त चए पियो त को बि सरबराह न हूंदो, इन कमेटी जो को बि सरबराह न हूंदो, सभु मेंबर हूंदासीं। ऐं जेका ॻाल्हि पिया कयो त अख़्तियार जेके सूबाई अख़्तियार आहिनि उहे न ॾींदासीं, त पोइ हिन कमेटी जी हिन वक़्तु ताईं जेका ख़बर आई आहे उहा इहा आहे त हीअ कमेटी जेका आहे पाणी जी फ़राहमी, सेवरेज, गंद जो कचिरो खणणु ऐं नालनि जी सफ़ाई ऐं हद दख़लियूं जेके आहिनि इहे इन जी ज़िम्मेवारी हूंदियूं। इहे त सभु प्रिवेंशियल सब्जेक्ट्स आहिनि, इहे त सूबाई सब्जेक्ट्स आहिनि जेके इन कमेटी जे हवाले कया वेंदा। ॾिसो, जेको नालनि जी ॻाल्हि तव्हां कयो पिया त नालनि में ऑलरेडी NDA में ऑलरेडी असांजो हेल्प असांजी करे पई। असां चाहियूं था त हो जेको कमु कनि पिया त पंहिंजो हथु पंहिंजो में हुन में को हर्ज न आहे। बाक़ी तव्हांजो जे इशू अचे थो किचिरे जो, हुन में हो पंहिंजो फंड्स आणे हेल्प करणु चाहिनि त जो ऑलरेडी 250 बिलियन त असांजा खाए वेठा आहिनि। 2 सालनि में फेडरल गवर्नमेंट हो असांखे असांजा पैसा त नथा ॾियनि, त जे हो हिन में अची शेयर कनि था त उन में को अहिड़ी हद दख़ली कोन्हे जे तव्हांजा क्लीननेस जी ॻाल्हि अचे थी, हो उहे इट्स अ मैटर ऑफ द सिटी गवर्नमेंट, सिटी डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जो मैटर आहे जेको असां टेक ओवर करे वेठा आहियूं। त हुते NDA में जी हेल्प को मूंखे का ख़राब शइ नथी लॻे। हिन में को मदद करणु चाहे थो त पाकिस्तान बि असांजो मुल्क आहे, को इंडिया मां त मदद न पई अचे, जे अचे पई त वफ़ाक़ मां अचे पई। ऐं हे ॻाल्हि बि तव्हांखे मां वरी क्लियर करे वठां जे असद उमर साहब कई आहे त ग़लति ॻाल्हि कई आहे। वेरी सून आई विल शेयर द नोटिफिकेशन विद यू। उन में डिसीजन पावर चीफ मिनिस्टर सिंध वटि आहे ऐं बाक़ी सभु मेंबर्स आहिनि, चेयर मुराद अली शाह। हे थोरो शायदि या हो ग़लति ॻाल्हाए या असां ग़लति सम्झायूं, इन ॻाल्हि में का बि हक़ीक़त न आहे। न असद उमर त अॼु पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में वाज़िह चयो आहे, वधीक तव्हां चओ पिया त को नोटिफिकेशन ईंदो तव्हां शेयर कंदा। जी इनाम भट्टी साहब, अवां कीअं पिया ॾिसो त हीअ कमेटी ठही आहे, इहा सिंध ते केतिरो असरअंदाज़ थींदी ऐं हाणे जेका कराची जे लाइ ॻाल्हियूं कयूं पियूं वञनि त जेके प्रोजेक्ट्स आहिनि उनजी निगरानी कंदी, त जेका 18वीं तरमीम आहे उन ते केतिरो असरअंदाज़ थींदी, सिंध जी सियासत ते केतिरो असरअंदाज़ थींदी, सूबाई अख़्तियारनि ते इहा कमेटी केतिरो असरअंदाज़ थींदी? असद पहिरीं त संदनी पीपल्स पार्टी जी इहा दावा रही आहे त कराची जे अंदरि नालनि जी सफ़ाई खां वठी करे ॿियनि मामलनि ते जंहिं ते बि जॾहिं कोर्ट रिमार्क्स थी ॾिए या वफ़ाक़ी हुकूमत उन ते जेकॾहिं का ॻाल्हि करे थी त उन वक़्तु पीपल्स पार्टी इहे रड़ियूं पई करे त हू कराची जे अंदरि मुदाख़लत करणु चाहिनि था, तंहिंजे करे हू जेके आहिनि से इहे ॻाल्हियूं कनि था। वरी हाणे जॾहिं उन मुदाख़लत में बाक़ाइदा तौर ते हिकिड़ी कॉन्स्टिट्यूट थिए पई कमेटी, ऐं उहा कमेटी ठही जेका कराची, न रुगो कराची बल्कि सॼी सिंध जे अंदरि जेके बि अहिड़े क़िस्म जूं तरक़ियाती रिथाऊं वग़ैरह हूंदियूं उन्हनि में जेको आहे उनजी निगरानी कंदी,
त पोइ इते 18वीं तरमीम आऊं त चवां थो मुकमिल तरह ते मलियामेट थी वई। अच्छा 18वीं तरमीम मुकमिल तरह ते चए थी त सूबाई सब्जेक्ट्स जेके बि आहिनि आइनी तौर ते वफ़ाक़ खे को बि हक़ कोन्हे त उते उन जी का निगरानी करे या उन जे अंदरि का मुदाख़लत करे। हाणे पहिरीं या त पीपुल्स पार्टी असांखे आइन मां इहा शइ कढी वाज़े करे ॾेखारे त आइन जो कहिड़ो आर्टिकल कहिड़े शिक तहत उहा कमेटी ठहे थी। ॿियो ख़ुदि वफ़ाक़ इहा शइ असांखे साबित करे ॾेखारे त आइन जे कहिड़नि अख़्तियारनि तहत हू कंहिं बि सूबे जे अंदरि मुदाख़लत करण वञनि था। जेकॾहिं ॻाल्हि आई ग्रीन लाइन जी ऐं हिननि जी त छा BRT मनसूबो जेको पिशावर जे अंदरि हलियो पए हेतिरनि सालनि खां त उते उन में का वफ़ाक़ जे तरफ़ां अहिड़ी कमेटी हुई जेका उते उन जी निगरानी करे, जंहिंजे करे उहा जेका असां BRT हेतिरी सारी डिले बि थींदी रही ऐं हींअर उन जी जेका नेब जे अंदरि जेका उन जी इन्वेस्टिगेशन थिए पई त उन में बि ख़बर पवंदी त उन जे अंदरि कहिड़ा जेके आहिनि उन्हनि गुल खिलाया आहिनि। त मुंहिंजे ख़्याल में पीपुल्स पार्टी पंहिंजे कमज़ोरियुनि जे करे स्टैंड वठण में नाकाम वञे थी ऐं वरी सिंध जे माण्हुनि सां डबल पॉलिसी खेॾे थी। हिकिड़े पासे रेडियूं बि कनि था त कराची जो अख़्तियार असां खां खसण जे लाइ साज़िश कई थी वञे, उन जे लाइ अॼु सॼी सिंध में तव्हां ॾिठो त पीपुल्स पार्टी मुज़ाहिरा कया आहिनि, या त पीपुल्स पार्टी इहो क़बूल करे त अहिड़ी का बि साज़िश कोन्हे, अहिड़ी का बि उन्हनि जे तरफ़ां प्लानिंग कोन थी थिए वफ़ाक़ी हुकूमत जे तरफ़ां या जेको आहे सो ॿियनि कराची जे अंदरि जेके जमायतूं कमु कनि थियूं उन्हनि जे तरफ़ां। जे उहे ईअं नथियूं कनि त पोइ हिननि इहो मुज़ाहिरो छो कयो आहे? जे इहो मुज़ाहिरो कयो आहे त पोइ वरी कमेटी छो था ठाहिनि? ऐं सम्झां थो त पीपुल्स पार्टी पंहिंजो केस कमज़ोर न करे प्रेसिडेंट्स जेके हिकिड़ो दफ़ो क़ाइमु थींदियूं उन्हनि प्रेसिडेंट्स खां पोइ सुभाणे आइन खां मावरा जेके बि डिसीजन्स थींदा उहे सिंध हुकूमत खे तस्लीम करणा पवंदा। पोइ उहे आइन में चाहे उन जी गुंजाइश हुजे या न हुजे। ऐं असीं इहो था सम्झूं त बिलख़ुसूस मूंखे इन ते इहो ख़दशो आहे त इन कमेटी जे ज़रिए आस्ते आस्ते कराची जे अंदरि न रुॻो इन निगरानी ते इहा शइ वधंदी पर सुभाणे उन जे माली वसीलनि, उन जे पैदावारी ज़रियनि, उन जी विरासत, उन जे इस्तेमाल, उन ते बि सभिनी ते इहे सुवाल उथण शुरू थींदा त उहे कीअं इस्तेमाल थियनि। तंहिंजे करे आउं सम्झां थो त पीपुल्स पार्टी बराए महिरबानी उन खे इन तरह सां न ॾिसे, सिंध जे माण्हुनि खे इन पंहिंजो उन में डबल स्टैंडर्ड में न रखे। आउं सम्झां थो बिल्कुलु ईअं ई आहे जीअं माज़ी में 18वीं तरमीम में हिकिड़े पासे त तव्हां चयो त 18वीं तरमीम असांखे वॾो जेको आहे सूबनि जे अख़्तियारात वठी ॾींदा आहिनि, ॿिए पासे 73 जे आइन में जेको हेतिरनि सालनि खां वठी 73 खां वठी करे जेके मैदनी वसीलनि में ख़ासि करे कोयलो प्रोविंशियल सब्जेक्ट हुयो उहो 18वीं तरमीम जे ई उन्हनि बिल में वरी अथॉरिटी ठाहे करे उनखे वफ़ाक़ जो हिसो ॾिनो वियो। त इन तरह जा जेके कम थियनि था उन सां आस्ते आस्ते सिंध जे माली वसीलनि, आइनी अख़्तियारनि सभिनी में जॾहिं वफ़ाक़ खे मुदाख़लत जी गुंजाइश पैदा करे ॾिजे थी त तॾहिं असांखे इहो ख़दशो पैदा थिए थो त हिते के वॾियूं साज़िशूं आहिनि उहा ख़ुदि ई पाण बि सम्झनि था, जंहिंजी पाण निशानदेही बि कनि था त सिंध जे ख़िलाफ़ साज़िशूं थियनि पयूं, कराची खे बिलख़ुसूस अलॻि करण जे लाइ या हुन जे एडमिनिस्ट्रेटिव सिस्टम खे अलॻि करण जे लाइ साज़िश थिए पई। पर ही ख़बर न आहे त छो वरी उनखे हिकिड़े पासे पाण ई दावा बि कनि था, ऐलान बि कनि था, वरी उन खां पोइ मुंहुं बि मोड़े था छॾनि। हिकु पासे पीपुल्स पार्टी जेका आहे दावा पई करे त सिंध जे ख़िलाफ़ साज़िशूं पियूं थियनि, ॿिए ख़िलाफ़ जेके अहिड़ा फ़ैसिला पिया थियनि त उनखे एंडोस पई करे। अवां टे महिमान असां सां गॾु रहिजो, हिते वठूं था नंढी साई, ऐं साई खां पोइ वरी प्रोग्राम में ॿीहर हाज़िर थींदासीं। नज़री प्रोग्राम में हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे भलीकार वक़्फ़े खां अॻु बि असां ॻाल्हाए रहिया हुआसीं ऐं जेका कोऑर्डिनेशन कमेटी ठही आहे ऐं सिंध हुकूमत उन ते राज़पे जो इज़हार कयो आहे, उन ते राज़पो ॾेखारियो आहे त हाणे वफ़ाक़ ऐं सिंध गॾिजी जेके कराची में तरक़ियाती प्रोजेक्ट्स हलनि पिया, पाणी जो निज़ाम आहे, कचिरो खणणु आहे या ट्रांसपोर्ट जो हिकु सिस्टम आहे, उन ते गॾिजी कमु कंदा या कमेटी जेका आहे उहा जुड़ी चुकी आहे। उन में 3 वफ़ाक़ जा नुमाइंदा हूंदा ऐं 3 सिंध जा नुमाइंदा हूंदा। नवाब तैमूर टालपुर साहिबु, अव्हां इहो ॿुधाइजो त हिन कमेटी में अव्हां जेको हाणे शिरकत कई आहे, अव्हां जेको राज़पो ॾेखारियो आहे, इहो अव्हां पंहिंजी मर्ज़ी सां, सिंध हुकूमत पंहिंजी मर्ज़ी सां वई आहे या सिंध हुकूमत ते प्रेशर हो त कंहिं बि सूरत में इन कमेटी जो हिसो थियणो आहे? ॾिसो, पाकिस्तान पीपुल्स पार्टी या सिंध हुकूमत कॾहिं प्रेशर में थी को बि कमु न कयो आहे, चाहे असां ते केतिरो तरीक़ा पंहिंजा आज़माईंदा रहनि। जेका शइ सही आहे उन में असां यस कयो आहे, जेका शइ सही न आहे उन ते असां स्टैंड खणी बीठा आहियूं ऐं बीठा हूंदासीं। जे 18 अमेंडमेंट जी ॻाल्हि आहे त चेयरमैन साहब चई छॾियो आहे, भले उनजे पूरे ख़ानदान खे जेल करे छॾनि, भले हुते 100 केसिस ॿिया करे वठनि, असां हुन ते एग्री न कंदासूं। जेका गवर्नर रूल जी ॻाल्हि अचे थी त असां हुन ते एग्री न कंदासूं ऐं कॾहिं बि कोन थियण ॾींदासूं। जे पावर शेयरिंग जी का ॻाल्हि अचे थी सिंध सां अनकॉन्स्टिट्यूशनल आहे, असां कॾहिं बि कंहिं बि हालत में इहो न थियण ॾींदासूं।
पर जेके शइ में असां सिंध जो फ़ाइदो, सिंध जी बहितरी ॾिसूं पिया, त असां छो हुते अॻिते न वञूं? जे असांखे सम्झ में अचे पियो त हुननि जी नीयतूं साफ़ आहिनि, जे उन्हनि खां असांखे सिंध जे कमनि कारनि में बहितरी नज़र अचे थी, जे असां उन्हनि कमनि जे थ्रू असांखे ऑलरेडी फेडरल गवर्नमेंट खां त बजट मिले न पियो, पर अच्छा वरी साॻे टाइम ते छो त वर्ल्ड बैंक ऐं इंटरनेशनल इदारा डायरेक्टली कंहिं सूबे सां कमु करणु पसंदि न कंदा आहिनि, हमेशह उन्हनि खे वफ़ाक़ जे थ्रू ई अचिणो पवंदो आहे। त छा असांखे इहे सभु नुक़सानात खणणु खपनि? हिकु अहिड़ी शइ मां जंहिंमें असांखे का नुक़सान न आहे। अधे हाणे ॻाल्हि कई साईं चयो त BRT पेशावर में छो हिननि खे ज़रूरत न पई अहिड़े के मुआइदे जी, उहो इन करे छो त हुननि जी फेडरल हुकूमत ऐं प्रोविंशियल हुकूमत गॾु पई हले, साॻी पार्टी जी ॿई गवर्नमेंट्स आहिनि। असां वटि त इशूज़ अचंदा, असांखे त धिकेले सिंध खे पोयां करण जी हिन जी कोशिशि यको पहिरें ॾींहं खां हले पई। बाक़ी सूबनि जो जे 10% शेयर कटनि था त असांजो 30% शेयर खाए था वञनि। त असां हिकु इलाही डिफिकल्ट पोज़ीशन में आहियूं फाइनेंशियली। असांखे सिंध खे अॻिते वधाइण लाइ इहे सभु क़दम खणणा पवंदा, पर रुगो उहे क़दम जेके कॉन्स्टिट्यूशन इजाज़त ॾिए थी, जेके असांखे ज़हनी ऐं दिली तौरु सही लॻनि था, का बि अहिड़ी शइ असांखे करणी कोन्हे जंहिंमें असांखे को सिंध खे नुक़सान ॾियूं। पर जिथे फ़ाइदो वठिणो आहे त फ़ाइदो वठण जो टाइम आहे ऐं ज़रूरु वठिजे। ॾाढी फाइनेंशियल क्रंच आहे पाकिस्तान में। इमरान ख़ान साहब खानो ख़राब करे छॾियो आहे इकोनॉमी जो। मूंखे न आहे ख़बर त मथे साल सरकारी मुलाज़िमनि खे पघारनि जा पैसा ॾियण लाइ बि असां वटि हूंदा इन्हनि पॉलिसी सां या न हूंदा। इन करे असांखे सेल्फ सस्टेनेबिलिटी खपे। असांखे इंटरनेशनल ठीकु इदारनि ऐं डोनर्स खां फंडिंग वठी ठीकु आहे, प्रोजेक्ट्स ठाहिणा पवंदा। सही। अच्छा नवाब साहब, चओ पिया तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां हिन कमेटी में हिसो थिया। अच्छा कादिर मुक्ती साहब, अव्हां कीअं पिया ॾिसो त अरिड़हीं तरमीम खां पोइ हाणे वफ़ाक़ बराए रास्त मुदाख़लत कंदो सिंध जे गादी वारे हंध में, त सिंध जे गादी वारे हंध जा जेके मामलात आहिनि उन में पहिरीं ॻाल्हि त इहा त छा अॼु खां अरिड़हीं तरमीम आइन में त हूंदी, पर प्रैक्टिकली छा अॼु ख़तमु थी चुकी आहे? ऐं ॿियो, सिंध सिर्फ़ु पीपल्स पार्टी जी त न आहे, सिंध त 6 करोड़ आवाम जी आहे। त हीअ को फ़ैसिलो थियो आहे, अगरि अव्हां सम्झो पिया त सिंध जे ख़िलाफ़ु थियो आहे, त पोइ छा अव्हां इन जे ख़िलाफ़ु एजिटेशन में वेंदा, अव्हां जी पार्टी? ॾिसो, सवाल इहो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी मीर साहब जेके ॻाल्हियूं कनि पिया उहे इंतिहाई कंट्राडिक्टरी ॻाल्हियूं कनि पिया। जेकॾहिं इहो एॾो चङो कमु आहे कमेटी ठाहे कमु हलाइण जो, त पोइ सिंध पीपल्स पार्टी छो अॼु एहतजाज कया आहिनि? ख़ुदि हिन जे अमल खे यानी सिंध पीपल्स पार्टी नदियो आहे, रद्द कयो आहे, नंबर 1। ऐं नंबर 2 इहो आहे त जेकॾहिं इहो एतिरो सुठो कमु आहे त पोइ ॿियनि सूबनि में बि ईअं इंतज़ाम हलाइण लाइ कमेटियूं ठहणु खपनि। उते बि फेडरल फंड बि ॾींदा आहिनि, उते बि बैन अवी डोनर एजेंसियूं फंड ॾींदियूं आहिनि। त पोइ उते बि इन क़िस्म जूं पंजाब में पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नवाज़ जा जेके नुमाइंदा आहिनि उन्हनि ते मुश्तमिल कमेटी ठाहिनि, छो जो लाहौर जी सॼी कॉन्स्टिट्यूंसियूं उहे मुस्लिम लीग नवाज़ खटियूं आहिनि, उन्हनि जो उन लाहौर जे शहर ते होल्ड आहे। पोइ उन्हनि खे बि ईअं एकोमोडेट कनि। रुगो ई चंद ब्लैकमेल अनासर, असीं त जेके ॻाल्हि कयूं था उहो कयूं था आइन जी हुक्मरानी हुजे। असां हिननि खे पावर शेयरिंग अरेंजमेंट लाइ कोन विहारियो आहे त तव्हां लुटपुर जो हिसो ठाहियो, छो जो हाणे कराची जी जेको पोर्ट सिटी आहे ऐं पुराणो पोर्ट सिटी आहे, इन करे हिते आबादी जो एॾो वॾो दॿाउ आहे त जेके बुनियादी कम करणु खपनि उहे त ही करण लाइ तयारु न आहिनि। ही जेका अननेचुरल जेका ग्रोथ थिए पई सॼी दुनिया मां, साउथ एशिया मां, ईस्ट साउथ वेस्ट एशिया मां माण्हू अचनि पिया, अफगानिस्तान मां अचनि पिया, उन्हनि खे त रोकण लाइ तयारु कोन्हनि। ॿिया जेके आहिनि वेठा उन्हनि खे तव्हां कढण लाइ तयारु कोन्हनि। ॿियनि सूबनि मां जेका आबादकारी थिए पई उन्हनि जे लाइ को इख़लाक़ी जवाज़, को बुनियादु मुहैया करे नथा ॾियनि त जीअं इन आबादी खे रोकिजे, कराची में आबादी जो दॿाउ घटिजे, कचूं आबादियुनि जो प्रेशर घटिजे, त शहर जा रोड रस्ता, सिवेज लाइन, पीअण जो पाणी उहो आसानी सां थी सघे। इहो त कमु कनि नथा। हाणे जॾहिं इहा वॾी फंडिंग अचे पई कराची जी डेवलपमेंट लाइ, त हाणे वफ़ाक़ी गवर्नमेंट चवे थी त इहा अकेलो सिंध हुकूमत छो खाए, पीपल्स पार्टी वारा छो खाइनि, उन लुटपुर में असांखे बि हिसेदार ठाहिनि। इन लुटपुर जी हिसेदारी लाइ को सिंधी माण्हुनि जी ख़िदमत लाइ न पिया कमेटी ठहणी आहे। सिंध में डेवलपमेंट खे चेक रखण लाइ कमेटी, हूअं ई इदारा आहिनि, नेब कमु करे पई, अदालतूं आहिनि, एंटी करप्शन आहे, ॿिया खोड़ सारा इदारा आहिनि जेके उन सॼे FDR वग़ैरह सभु चेक करे सघनि थियूं त केतिरो ट्रांसपेरेंसी आहे कमनि कारनि में।
त हाणे सिर्फ़ु इहो आहे त हुननि चयो आहे त हिक ॿिए खे तंग न कयो, अचो त पाण वंड विरासत करे माल खाऊं। हिन फार्मूले खे हर सूरत में रद्द करियूं था त माण्हू तव्हांखे मैंडेट ॾियनि था, पोइ ग़लति आहे। इंजीनियरिंग मैंडेट आहे, माण्हुनि तव्हांखे वोट ॾिनो आहे, जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी खे अक्सर जो वोट ॾिनो आहे त पीपल्स पार्टी रूल करे, पीपल्स पार्टी आइन जी बालादस्ती लाइ कमु करे, आइन जे मुताबिक़ हुक्मरानी करे। पीपल्स पार्टी खे इहो हक़ न आहे त एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल तरीक़े सां पंहिंजी हुकूमत जो तरीक़ोकार ठाहे, असेंबली में वेचे या पार्टी आहे जेतिरी का पोजीशन करे भले करे, असां इन ॻाल्हि खे मुकमल तौर रद्द कयूं था, हिन जे हक़ में न आहियूं। अच्छा ठीक है। अच्छा इनाम भट्टी साहब अवां मूंखां इहो सवाल थिए थो पियो त हीअ को चयो पियो वञे त सूबे ते गवर्नर राज लॻण वारो आहे, सो अगरि गवर्नर राज न लॻंदो त पोइ आर्टिकल 149 जो 4 जेको आहे उहो इस्तेमालु थींदो। त तव्हां सम्झो था अॼु काई कमेटी जुड़ी आहे, इहा मुतबादिल आहे गवर्नर राज जो आर्टिकल 149 4 जो? असद ॾिसो, जेको आर्टिकल 149 4 वग़ैरह आहे, अहिड़ो को बि हींअर आइन में आर्टिकल मौजूदु कोन्हे जंहिंमें गवर्नर राज लागू करे सघिजे। मूं अॻु में बि हिते हिन प्रोग्राम में तव्हांजे में न्यूज़ टाइम में ॿुधायो त जेके बि 4 क्लास आहिनि उन्हनि में हिकिड़ो क्लास त ओमिट थियल आहे जंहिंमें गवर्नर राज वारो हुयो, बाक़ी जेके 3 क्लास आहिनि उन में बि वर्ड आहे फेडरेशन जा सिर्फ़ु अख्तियार आहिनि प्रोविंशियल गवर्नमेंट खे डायरेक्शंस ॾियण जा। डायरेक्शंस मां मुराद इहा आहे त हू उनखे कंहिं बि तरह जी का आगाही ॾिए या को डायरेक्शन ॾिए त तव्हां ही कमु थिए पियो, ईअं न कयो, ही कयो। उन में किथे बि इहा बि गुंजाइश कोन्हे त वफ़ाक़ी हुकूमत डायरेक्ट का कमेटी ठाहे तश्कील ॾेई सिंध हुकूमत खे डायरेक्शन ॾिए त ही असां कमेटी ठाही आहे, उनखे पाण सां गॾु खणो। ऐं उहे डायरेक्शंस बि जिन कंडीशंस में आहिनि उहे आहिनि जॾहिं अमुन अमान जी एतिरी सूरत हाल ख़राब थी वञे जो मुल्क जी सालमियत खतरे में हुजे या सूबे जे अंदरि को अहिड़ो अमल थींदो हुजे जेको वफ़ाक़ जे हुकुमरानी जे तज़ाद में हुजे, या टियों जेको आहे माली तौर ते एॾो को वॾो बदउनवानी थींदी हुजे जो मुल्क पूरे खे ख़तरो महसूस थिए, तॾहिं इहे 3 शयूं हुन में लागू थियनि थियूं। हाणे हिते इहा सूरत हाल आहे ई कोन। इन सूरत हाल जे बावजूद बि जेकॾहिं इहे चवनि था गवर्नर राज, त इहो सिर्फ़ु ईअं ई आहे त ज़बरदस्ती किथां न किथां इन्हनि खे प्रेशराइज़ करे पीपल्स पार्टी खे कंहिं हद ते पंहिंजी सेटलमेंट में आणणु चाहिनि था। ऐं आउं त चवां त कमेटी जी ज़रूरत छो हूंदी आहे? कमेटी जी ज़रूरत तॾहिं पवंदी आहे जॾहिं जंहिं वटि एग्जीक्यूशन पावर हुजे, उन जी कैपेबिलिटी ऐं कैपेसिटी ते शक कजे त उन में इहा सलाहियत कोन्हे, हू इहा शइ न करे सघंदो, तंहिंजे करे उनखे कमेटी तश्कील करे ॾिजे त हाणे ही कमेटी हूंदी जेका तव्हांजी मदद कंदी। त पोइ छा असां इहो सम्झूं त सिंध जो वज़ीर आला इन जे अहल कोन्हे जो सिंध जो इंतज़ाम, सिंध जा जेके बि मामला आहिनि उन्हनि खे हू पाण एग्जीक्यूट करे सघे? ॿियो कमेटी इन जे लाइ ठाहिबी आहे त उते बदउनवानी थिए थी, जंहिंखे ही क़बूल कनि त वाकई सिंध जे अंदरि जेके प्रोजेक्ट्स थियनि था उन्हनि जे अंदरि का एॾी बदउनवानी थिए थी जंहिंजे करे वफ़ाक़ खे उन ते या डोनर एजेंसीज़ जेके आहिनि उन्हनि खे को ख़दशात आहिनि, जंहिंजे करे उन्हनि जी डिमांड ते उहा कमेटी जेका आहे सा ठाही थी वञे त वफ़ाक़ी हुकूमत उन जी निगरानी करे त किथे जीअं माली तौर ते उते जेको आहे सो डेफिसिट न थिए। त आउं सम्झां थो इहे 2 शयूं कोन्हनि, पर हक़ीक़ी तौर ते जेका असुल शइ आहे उहा इहा आहे त पीपल्स पार्टी खे पंहिंजे जेके उन्हनि जा ॿिया मामला जेके केसिस हलनि पिया था, रोज़ उन्हनि खे जेको नेब में गेलनि पिया था, कल्ह बि जेको वज़ीर आला साहब सखर में जेको आहे सो नेब जे आॾो पेश थियो, या आसिफ ज़रदारी साहब जेको आहे सो नेब जे आॾो इस्लामाबाद में पेश थियो, इहे केसिस हलनि था। उन्हनि सभिनी जे प्रेशराइज़ करण जे नतीजे में हू हिननि खां अहिड़ा कम वठनि था जेके आइन खां मथां आहिनि, आइन खां बालातर थी करे सिंध जे अख्तियारनि में मुदाख़लत जी या हिसेदारी जी उहा गुंजाइश हिननि खां पैदा कराइनि था। ऐं ही पंहिंजे उन रियायतुनि जे लाइ, पंहिंजे उन्हनि शयुनि खे थोरो ढरो करण जे लाइ उहा शइ ईंदा था अचनि। भट्टी साहब अवां इहो पिया चओ त हीअ अॼु का कमेटी जो क़याम थियो आहे, इहो सिंध हुकूमत ॼण वफ़ाक़ जे साम्हूं सरेंडर कयो आहे ऐं सरेंडर करण जे बराबरि आहे? मुकमिल तरह ते आउं त चवां गवर्नर राज खां वधीक ख़तरनाक आहे। गवर्नर राज में घटि में घटि असांखे दाहूं कूकूं करण जी गुंजाइश त हूंदी, रड़ियूं त करे सघंदासूं। त सिंध जो आइनी तौर ते अख्तियार खसियो वियो आहे। ही त हींअर ॾिसो था ख़ुदि बि पाण चए थी हिन में हर्ज कहिड़ो आहे, हिन में जेका असां ग़लति ॻाल्हि कहिड़ी आहे, यानी जॾहिं उन्हनि खे सिंध जी चूंडियल नुमाइंदा हुकूमत खे सिंध जे अख्तियार में मुदाख़लत ग़लति न लॻे, वफ़ाक़ जे तरफ़ां मुक़ररु कयल नुमाइंदा उन्हनि जी कमेटी ग़लति न लॻे, सुभाणे हू जेकॾहिं काई बि हुन में रुकावट विझनि या काई बि जेका असां हुन में डायरेक्शंस ॾियनि उहे ग़लति न लॻनि त पोइ असां छा सम्झूं? माना सम्झो त इहा शइ
अरिड़हीं तरमीम जो मुकमिल तरह ते ख़ात्मो ऐं गवर्नर राज खां वधीक हिकिड़ी अहिड़ी शइ जी गुजाइश पैदा करण जंहिंसां सूबाई हुकूमत जो मुकमिल तरह ते अख़्तियार ॿिए कंहिंजे हवाले थी सघे थो। ठीक है नवाब तैमूर टालपुर साहब, इनाम भट्टी तो चए पियो त अॼु ॼण अरिड़हीं तरमीम जो मुकम्मल ख़ात्मो आहे ऐं हीअ का कमेटी आहे इहा त गवर्नर राज खां बि वधीक ख़तरनाक आहे, त पोइ तव्हां पंहिंजे वोटर्स खे, सिंध जी आवाम खे, ख़ासि करे पंहिंजे वोटर्स खे इहो कीअं मुतमिन करे सघंदव त हीअ का कमेटी जुड़ी आहे या सूबे जे मुफ़ाद में आहे ऐं जेके सूबाई अख़्तियार आहिनि उन ते को सौदो न थींदो? एक्चुअली मां तव्हांखे ॿुधायां, सोचण लाइ त असां कुझु बि सोचे सघूं था ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकु सचो सिंधी पंहिंजे देश सां मोहबत कंदड़ सिंधी जे ज़हन में सभई ॻाल्हियूं अची सघनि थियूं। थी सघे थो मां जे पोज़ीशन ते वेठो आहियां, मां पोज़ीशन में न हुजां ऐं मूंखे इंफॉर्मेशन न हुजे हा त एक्चुअली छा ॻाल्हि ॿोल थी आहे, लिखत में छा थियो आहे, TOS छा आहिनि, इहे शयूं मूंखे न हुजनि हा त मां शायदि इनाम साहब खां तमामु घणो जज़्बाती हुजां, शायदि ॿ टे ग़लति नज़्म जे वाक मां निकिरी अचनि हा। पर छो त मूंखे ख़बर आहे छा थिए पियो, कहिड़ी ॻाल्हि ते थिए पियो। ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे त हींअर तव्हां मां ॻाल्हायूं पिया, असां वटि उहो डॉक्यूमेंट न आहे। इंशाअल्लाह ताला जॾहिं इहो डॉक्यूमेंट निकिरंदो ऐं जॾहिं इहो डॉक्यूमेंट ईंदो ऐं मुंहिंजा भाइर इन डॉक्यूमेंट खे पढ़ंदा त पोइ हुननि जा इहे ख़दशा जेके आहिनि सो सभु ख़तमु थी वेंदा ऐं हो पोइ असां इन ॻाल्हि ते एग्री कंदा त इहे 6 पॉइंट एजेंडाज़ आहे। तव्हांजो ट्रांसपोर्ट वफ़ाक़ी खातो आहे, भले असां प्रोविंशियल डिपार्टमेंट पंहिंजो अलॻि करे वेठा आहियूं, तव्हांजो एयर ट्रैवल, तव्हांजो रेलवे, तव्हांजो लोकल निज़ाम गाॾियुनि जो, इहे सभु शयूं वफ़ाक़ सां ऑलरेडी जुड़ियल आहिनि। तव्हांजी ग्रीन लाइन वफ़ाक़ सां जुड़ियल आहे। तव्हांजो जेको पाणी जा सिचुएशन आहे के 4S3 हे सभु वफ़ाक़ फंडेड 50-50 प्रोजेक्ट्स आहिनि प्लस वर्ल्ड बैंक फंडिंग आहे। असां रुगो ऐं रुगो इन ते कयो आहे। बाक़ी ॿी जेका मां ॻाल्हि की त हिकु पासे असां जेको आहे सो धरना हणूं पिया ऐं एहतजाज कयूं पिया इन जे ख़िलाफ़ 18 अमेंडमेंट जे या पंहिंजो जेको आहे सो गवर्नर राज जे, उहो असां कंदा रहंदासूं ऐं असां इहे कॾहिं बि न थियण ॾींदासूं। पर जीअं मां तव्हांखे ॿुधायो, जंहिं शइ में सिंध जो फ़ाइदो हूंदो, बहितरी हूंदी, कॉन्स्टिट्यूशनल शइ हूंदी, उनखे असीं सपोर्ट कंदासूं पंहिंजी धरती माला ऐं हर उहा शइ कंदासूं जंहिंमें असां पंहिंजे सूबे जी बहितरी आणे सघूं। इंशाअल्लाह ताला जल्द तव्हांखे सभु TOS वग़ैरह मिली वेंदा, सभु मां सम्झंदो तमामु इन ॻाल्हि सां पोइ कूल डाउन थी ऐं बहितरी जी तरफ़ अची वेंदा। अच्छा ठीक है नाज़रीन, वठो था नंढी साई ऐं साई खां पोइ प्रोग्राम में ॿीहर हाज़िर थींदासीं। नाज़रीन, प्रोग्राम हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे भलीकार वक़्फ़े खां अॻु में नवाब तैमूर टालपुर चए पियो त जीअं जीअं कमेटी जा जेके TORs ईंदा उहे जॾहिं वाज़े ईंदा त पोइ जेको गुस्सो आहे जेको हिन ते हिन वक़्त ताईं कावड़ आहे उन में बि घटिताई ईंदी ऐं यकीनन नवाब तैमूर टालपुर इहो बि चयो आहे त चई त जे अगरि मूंखे बि ख़बर न हुजे हा त शायदि मां बि वधीक गुस्सेदार हुजां। अच्छा, डॉक्टर कादिर मक्ती साहब, जेका ॻाल्हि इनाम भट्टी साहब कई आहे त हीअ को कमेटी आहे इहा गवर्नर राज खां वधीक ख़तरनाक आहे ऐं अॼु इहो पियो महसूसु कयो वञे त ॼण अरिड़हीं तरमीम मुकमल ख़तमु थी चुकी आहे। छा वाक़ई हीअ कमेटी गवर्नर राज खां बि वधीक ख़तरनाक आहे? ॾिसो असद, मां असल में इहो चवणु चाहियां थो या इनाम जो बि मक़सदु बुनियादी इहो ई आहे त गवर्नर राज जॾहिं लागू थिए थो त उहो सिधो सिधो हिकिड़ो अनकॉन्स्टिट्यूशनल आहे। जेसि ताईं वज़ीर आला ख़ुदि पाण असेंबली तोड़ण जो नथो चवे ऐं गवर्नर राज जो नथो चवे तेसीं ताईं गवर्नर राज वफ़ाक़ जे तरफ़ां लागू करणु मना, इहो गैर आइनी कमु आहे। ऐं गैर आइनी कम लाइ ॿई रस्ता हूंदा आहिनि। हिकिड़ो तव्हां माण्हुनि वटि वञो त माण्हू एहतजाज कनि, हुनखे रद्द कनि, अवामी दॿा पैदा थिए, ॿिए पासे तव्हां आइनी पोज़ीशन लाइ अदालत में वेंदो त अदालत हुनखे गैर आइनी करार ॾींदी। इन जे करे हुक्मराननि जे इन क़दम खे मुकमल तौर ते हर सिट ते निदे ई रद्द करे सघिजे थो। पर हाणे ही असांखे जेको सो आइन जी उन में रुमाल में वेड़े ऐं थधियूं मिठियूं ॻाल्हियूं ॿुधाए चवनि था त तव्हां हज़म करियो। हज़म हाणे असांजो त को बि हींअर MPA कोन्हे, को MNA कोन्हे हुकूमती ऐवाननि में, न असां को दरख़्वास्त ॾेई हिननि खां को रिआयत वठण वारनि मां आहियूं। असीं त हिननि जे हक़ जी ॻाल्हि था कयूं त बाबा तव्हां चूंडियल नुमाइंदा आहियो ऐं तव्हांजी हुकूमत आहे, तव्हां छो आइनी पोज़ीशन खे छॾे ऐं तव्हां कंप्रोमाइज़ ते वञो था ऐं तव्हां जेको सो पोइ माण्हू कूड़ा जवाब था ॿुधायो त यार जे असां हीअ न कयूं आहे त गवर्नर राज लॻी वञे। उहो छाजे लाइ वज़ीर आला काल्ह 1.5 कलाक प्रेस कॉन्फ्रेंस करे सॼी दुनिया खे ॿुधायो त का कमेटी कान ठही आहे, मां कंहिं कमेटी खे नथो क़बूल कयां। वरी राति वफ़ाक़ी वज़ीरनि जेको हुन ते जवाबु ॾिनो, अॼु ई ख़ैर सां स्पेशल जहाज़ में चढ़ी विया, आम सवारियुनि में कोन विया, तई वज़ीर साहिब स्पेशल जहाज़ करे चढ़ी विया इस्लामाबाद ऐं उते उन्हनि जा सभु कुझु मुतालबा मञी ऐं सिरंगल करे आया आहिनि।
त असां चऊं था त तारीख़ में लेखो चोखो थियणु खपे। अरिड़हीं तरमीम जेका आहे, अरिड़हीं तरमीम जो जेतिरो मक़सदु आहे त जेकॾहिं इन क़िस्म जो रुझान आहे, जीअं मूं तव्हांखे अजमेर रहमान मलिक जो मिसाल ॾिनो, हुक्मराननि जो इहो रुझान आहे त इहे आइन बसि ठीक ॾिसण लाइ हूंदो आहे, इहो हिकिड़े पासे रखी छॾियो। बाक़ी कमु जेको आहे पाण उन्हनि ते ट्रेडिशन ते हलाईंदासीं या इन तरीक़े जे प्रेसिडेंट जेके हूंदा उन्हनि ते हलाईंदासीं, हिक ॿिए खे अकोमोडेट कयूं त असीं चऊं था त हीअ सरासर सिंध जे मैंडेट जी तोहिन आहे, नाइंसाफ़ी, ऐं पीपल्स पार्टी खे सुभाणे हिन जो जवाबु ॾियणो पवंदो। ठीक है जी। अच्छा इनाम भट्टी साहब, अगर सिंध हुकूमत ये कबूल भी करे आई है का कोऑर्डिनेशन कमेटी बको लव्हां जे त इहा गवर्नर राज खां भी वधीक ख़तरनाक है, त पोइ छा सिंध इन कमेटी के कबूल कंदी? अगर न त पोइ सिंध वटि कहिड़ो ऑप्शन है? ॾिसो, सिंध जे माण्हुनि खे हिकिड़ो त पहिरीं त पीपल्स पार्टी खां पुछाणो करणो पवंदो, छाकाणि त चूंडियल नुमाइंदा जमायत हींअर उहा आहे जेका दावा थी करे पई अरिड़हीं तरमीम जी बि, 73 जे आइन जी बि, वफ़ाक़ जी ज़ंजीर जी बि, ऐं सिंध जे माउ हुजण जी, उन जे तहफ़ुज़ जी सभई दावाऊं बि कनि था। हिकिड़े पासे सिंध जे माण्हुनि खे उन्हनि खां पुछाणो करणो पवंदो, ॿिए पासे बाक़ी जेके सिंध जा साञा बंदा आहिनि, सिंध जूं जेके बि सिंध जे क़ौमी मुफ़ादनि जूं तहफ़ुज़ जूं दावा कंदड़ जमायतूं आहिनि, उन्हनि खे बि इन ते ॿाहिरि अचिणो पवंदो, छाकाणि त ही जॾहिं असां इहो सम्झूं था त के माण्हू पंहिंजे इक़्तिदार जे ख़ातिर या कंहिं बि कंप्रोमाइज़ जे करे या किन बि मसइलनि जे करे अॼु हू सम्झनि था त हू उन्हनि जे वस में कोन्हे जो उनखे रिटेलिएट करे सघनि या उनखे रेज़िस्ट करे सघनि, त सुभाणे किथे ईअं न थिए त असीं सिर्फ़ु इन्हनि जे आसरे ते वेही बाक़ी सिंध जो आस्ते आस्ते अख़्तियार प्रैक्टिकली ॿियनि जे हवाले कंदा वञूं। आइन में भले कुझु बि लिखियलु हुजे, पर जेको अमली तौर ते थिए पियो उहो सिंध जे अख़्तियारनि में मुदाख़लत आहे। त आउं सम्झां थो त सिर्फ़ु पीपल्स पार्टी ते भाड़नो न पवंदो, सिंध जे माण्हुनि खे इन ते आवाज़ उथारणो पवंदो ऐं उन्हनि खे इहो ई पुछाणो करणो पवंदो सभिनी खां, वफ़ाक़ खां बि, सिंध जे पीपल्स पार्टी खां बि ऐं ॿियनि असेंबली जे अंदरि वेठल नुमाइंदनि खां बि, त उहे आइन जे दायरे कार में सिंध जा जेके अख़्तियार आहिनि उन्हनि में जेकॾहिं का मुदाख़लत थिए थी त उन्हनि जो हू रेज़िस्टेंस कीअं कंदा, उन्हनि जो हू पंहिंजे सिंध जे अख़्तियारनि जो दिफ़ा कीअं कंदा। अच्छा जी, नवाब तैमूर टालपुर साहब, ये का एॾो वॾो फ़ैसिलो थियो आहे सिंध जे हवाले सां, कोऑर्डिनेशन कमेटी जे हवाले सां, कराची जेका सिंध जी राजधानी आहे हाणे हुन जा अख़्तियार डायरेक्टली या इनडायरेक्टली तौर ते वफ़ाक़ जी कमेटी जे सरपुर्द कया विया आहिनि, त पोइ छा इन तरह जा फ़ैसिला काबीना में डिस्कस थिया, क्या सिंध असेंबली जे फ्लोर ते बहितर न हुजे हा त इहे डिस्कस थियनि हा, उनखां पोइ अगरि को फ़ैसिलो थिए हा त पोइ बहितर थिए हा? ईअं ई मतिलबु बग़ैर इहे ॿिनि अहम फोरमनि जे डिस्कस थियण जे अण सिधी तरह जेको फ़ैसिलो थियो आहे, त बहितर न हो त इहो असेंबली जे फ्लोर ते थिए हा, काबीना में थिए हा, उतां खां मंज़ूरी अचे हा, त पोइ को फ़ैसिलो थिए हा? इहो डिस्कशन जेको हो इहो हलियो पिए, ऐं जॾहिं इहो डिस्कशन आयो त असांखे इहा ॻाल्हि न वणी, न सम्झ में आई, पर पोइ जॾहिं असां हिनजी डेप्थ में वियासीं त छा शयूं हूंदियूं, असांखे बि इहो ख़दशो हो छा को डिसीजन मेकिंग हुन वटि वञे थी, छा हो असांजे इख़्तियारात में किथे इंटरफेयर करे सघंदा। त जॾहिं उहो सॼी शइ क्लियर थी असां वई त असां सभिनि हुन शइ खे सपोर्ट कयो, छो त हुन में का अहिड़ी शइ हुई को जेका असांखे नुक़सानु पई ॾिए। मुंहिंजे भाउ कादिर मक्सी साहब हाणे ॻाल्हि कई त हुननि जो को नुमाइंदो न आहे नेशनल या प्रोविंशियल असेंबली में, न त हो हे आवाज़ खणना। मां अॼु तव्हां सां कमिटमेंट थो कयां त तव्हां सुभाणे मूंखे कादिर मक्सी साहब कढी ॾियनि इन में का बि हिकिड़ी शइ जेका असां अनकॉन्स्टिट्यूशनल कई हुजे, त मां कादिर मक्सी साहब सां गॾु वञी कोर्ट में पेश थियण लाइ तयारु आहियां। इहा शइ ग़लति आहे, इहा न थियणु खपे। सो मां चाहियां थो त थोरो शइ सम्झी वठो, उन खां पोइ का इनमें ख़राबी कढी ऐं के ॻाल्हि जे एंटी ॻाल्हाइण बहितर आहे, बजाए इनजे जो असां पंहिंजे अंदाज़े मुताबिक़, छो त असांखे हिकिड़ी शइ ॿुधण में ख़राबु लॻे पई या असांखे उनमें ख़दशा आहिनि, हालांकि मूंखे ख़बर आहे त को ख़दशो न आहे, पर मुंहिंजे भाउ खे जो उनमें को ख़दशो आहे त सुभाणे को ॾींहुं इंतज़ारु कयो, का बि उन बि शइ आहे त मां तव्हां सां बदिलियां, सॼी सिंध जी आवाम तव्हां सां गॾु आहे, पार्टी सां गॾु आहे। नवाब साहब, हिकु ख़दशनि जी ॻाल्हि कयो था पिया, त पोइ ख़दशा त सिंध हुकूमत पैदा कया न। अवां हिकिड़ी मीटिंग में वेठा हो, हिकिड़ो वज़ीर चए पियो त मीटिंग कमेटी जुड़ी आहे, ॿियो वज़ीर चए पियो कमेटी न जुड़ी आहे, वॾो वज़ीर 1.5 कलाक प्रेस कॉन्फ्रेंस में इहा ॻाल्हि कई आहे त मां पंहिंजा आइनी अख़्तियार न ॾींदुसि, कुझु बि न थींदो। पोइ इहे ख़दशा त अवां पैदा कया न हिन वक़्त ताईं। हिन असां ॻाल्हि इहा आहे त कमेटी जुड़ी न हुई, जॾहिं कमेटी जुड़ियल न हुई ऐं अञा ताईं कमेटी जुड़ियल न आहे, त
त जॾहिं कीअं अची चयो त कमिटी जुड़ियल हा त उहो सिंध चीफ एग्ज़ीक्यूटिव जी ज़िमेदारी आहे त अची ॻाल्हि क्लियर करे पंहिंजी आवाम खे ॿुधाए त छा आहे ऐं छा न आहे। उन्हनि जेके मेंबर्स जा नाला ॾिना उहे मेंबर्स बि जेके आहिनि उन सब कमिटी में कोन आहिनि, डिफरेंट मेंबर्स उन कमिटी में आहिनि, मतिलबु उहो सॼी ॻाल्हि ई ग़लति पई थी। त हुनजी ज़िमेदारी थींदी चीफ एग्ज़ीक्यूटिव जी, उहो अची क्लियरफाई करे ऐं जॾहिं इहो नोटिफाई थींदी त अव्हांखे मूंखे सभिनि खे सभु ख़बर पइजी मेंबर्स कहिड़ा आहिनि। जेके शयूं असां तव्हांखे ॿुधायूं आहिनि, जेके मां तव्हांखे 6 नुक्ती एजेंडा ॿुधायो आहे, उहो तव्हांजे साम्हूं अची वेंदो, हर शइ पेपर्स में अची वेंदी, हर शइ क्लियर थी वेंदी। ठीक है। अच्छा डॉक्टर कादिर मुक्ती साहब, नवाब तैमूर टालपुर त चए थो पियो अगरि हिन में को हिकिड़ी बि ॻाल्हि जेका गैर आइनी हुजे त उहा मूंखे ॿुधाइनि त आउं पाण जेको आहे इन कमेटी जे ख़िलाफ़ कोर्ट में वेंदुसि। जी डॉक्टर साहब, मुंहिंजो आवाज़ अव्हां ताईं अचे? हाँ जी। छा आहे कि को आइनी तरमीम जो कम तो थियो कोन्हे जो लिखत में आइन जा रेफरेंस ॾींदा, उन में शिक दाख़िल कंदा, ही कंदा, हू कंदा। उन्हनि जी प्रैक्टिस जेको वर्किंग प्रैक्टिस शुरू कई आहे त भई अॼु चीफ मिनिस्टर काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट जो इदारो आहे, सूबनि जा जेके गॾियल मसइला आहिनि उहे काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट में हल थींदा आहिनि। ऐं उन खां पोइ जेकी फेडरल फंडिंग हूंदी आहे, चीफ मिनिस्टर सां वज़ीर आज़म या वफ़ाक़ी नाणे जो वज़ीर वेही मशवरा कंदा आहिनि ऐं उनजो तरीक़ेकार, उन जूं स्कीमूं तय कंदा आहिनि ऐं उन खां पोइ वज़ीर आला खे फंड मुंतक़िल थींदा आहिनि। वज़ीर आला पंहिंजी तरजीह जे बुनियाद ते उन्हनि सभिनी खे ख़र्च कंदो ऐं फाइनल रिपोर्ट पेश कबी आहे। त हाणे जॾहिं सिंध में फॉरेन फंडिंग अचे थी, वर्ल्ड बैंक जा प्रोजेक्ट अचनि था, सीपेक जा अचनि था, त सुभाणे व्याज त सिंध खे भरणा हूंदा, उन्हनि जा कर्ज़ सिंध खे लाहिणा हूंदा ऐं हुन में जेको आहे असां वही सभिनी खे हिसेदार ठाहियूं त बाबा हाणे असद उमर जी तरजीह कहिड़ी हूंदी, असद उमर छा थो चाहे, अली ज़ैदी छा थो चाहे, गवर्नर इस्माइल छा थो चाहे, एमके उमर छा था चाहिनि। इन 70 सालनि जे रूल में शर्त इहो थियो आहे त कराची जी सां गॾु रहंदड़ जेके कराची जा क़दीमी शहरनि सां लॻ सिंधी ॻोठ आबादियूं आहिनि या शहरी इलाइक़ा आहिनि, उते पीअण जो पाणी कोन्हे जो अञा ताईं माण्हू गॾे गाॾनि ते पाणी भरनि था। कराची जहिड़े शहर में माण्हू पाणी भरे अचनि था त बुनियादी सहूलियतूं उते न आहिनि, स्कूल जी सहूलियत न आहे, तालीम जी सहूलियत न आहे। त इन तरीक़े सां जेकॾहिं असां डेवलपमेंट जा प्रोजेक्ट जेके आहिनि उहे उन्हनि जे हवाले करे छॾींदासीं, नथा सम्झंदासीं सिंधी ख़िदमत करे सघंदासीं। ठीकु है। इनाम भट्टी साहब, नवाब तैमूर टालपुर चवे थो त अगरि हिन में को हिकिड़ी शिक बि आइन खां मथां हूंदी त मां पाण कोर्ट में वेंदुसि। त छा अव्हां सम्झो पिया त हीअ हाणे मैटर वरी बि कोर्ट में वेंदो ऐं कोर्ट इहो मसइलो हल कंदो? नवाब तैमूर साहब पार्लियामेंटेरियन आहे, मूंखे ख़बर आहे त हुनखे चङी तरह ते ॼाण हूंदी त पाकिस्तान जे 1973 जे आइन में कहिड़ी शिक चए थी त को बि वफ़ाक़ कंहिं सूबे जे अंदरि का कमेटी ठाहे सघे थो। मूंखे रुगो हिकिड़ी शिक ॿुधाए, ऐं पंहिंजे सभिनी दलीलनि ते हथु खणां। अच्छा जी नवाब तैमूर टालपुर साहब, असां वक़्तु महदूद आहे। का इनाम भट्टी साहब ॻाल्हि कई आहे त का हिकिड़ी शिक मां ॿुधायो जेका वफ़ाक़ कमेटी ठाहे सूबे जे हवाले सां। साईं पोइ केरु भला इहे इशूज़ सॉल्व कजो जेके असांजा इंटरनेशनल इदारा आहिनि उन्हनि जा ऐं फेडरल गवर्नमेंट जा। हाणे मां तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾियां थो, ग्रीन लाइन जो 2 साल थी विया न साईं, 2 सालनि में इन 2 इयर्स हिननि असांखे टोटल फंडिंग रोके वेठा आहिनि। 70% कमु नवाज़ शरीफ़ पंहिंजे दौर में कराए वियो हो, जेको हुनजी कमिटमेंट हुई पूरी की। जॾहिं खां इहो थियो आहे, जेका ॻाल्हि असां चऊं था हुन में को उक्तो सिधो शर्त कढे पेपर्स वटि मिल्की ॾेई, CCI जो मैटर, CCI में जेके मैटर्स थियनि था उहो सभु कंप्लीट थियनि कोन था। पहिरें त पूरे मुंहिंजे ख़्याल सां 9 अलाए 10 महीननि ताईं त प्राइम मिनिस्टर CCI जी मीटिंग ई न कई। त पोइ भला हे असीं इशारा कीअं सॉल्व कयूं? तव्हांजी वर्ल्ड बैंक चए थी त असां प्रोविंशियल गवर्नमेंट सां गॾिजी कमु न कंदासूं, असां फेडरल गवर्नमेंट जे थ्रू कंदा आहियूं। त पोइ हिते असांखे भला जी कमेटी न ठाहियूं त छा कयूं? भला कमेटी खे को असां पावर ॾेई छॾिया आहिनि, को एडमिनिस्ट्रेटिव कंट्रोल ॾेई छॾियो आहे असां सिंध जो, असां पंहिंजा खाता तव्हांजे हवाले करे छॾिया आहिनि, असां छा कयो आहे? पाकिस्तान जे आइन में अमेंडमेंट आणनि त जॾहिं के बि इदारा अहिड़ा कम नथा करण ॾियनि, का थिए थी शइ त आइन में हिकिड़ी तरमीम अचणु खपे। ठीक है, वॾी महिरबानी। जी वॾी महिरबानी नवाब तैमूर टालपुर साहब, डॉक्टर कादिर मुक्ती साहब, इनाम भट्टी साहब। नाज़रीन, नवां टिनि मौजूद महिमान जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। बक़ौल इनाम भट्टी साहब जे त हीअ का कमेटी आहे, इहा इन कमेटी जो क़याम अॼु 18वीं तरमीम जे ख़ात्मे ऐं इहा कमेटी जेको क़याम आहे उहो गवर्नर राज खां वधीक ख़तरनाक आहे। हाणे आवाम फ़ैसिलो कंदी त इन कमेटी जे आइनी ऐं क़ानूनी पोज़ीशन कहिड़ी आहे। इन सां गॾोगॾु अॼोके प्रोग्राम जे वक़्तु पुॼाणी ते पहुतो। असद मुमताज़ खे ॾींदा इजाज़त। अल्लाह।